अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धड़ी टीवी न्यूज़ में वली कार और है मारवी तहीन सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। दुबई में सिंध सड़ककारी कॉन्फ्रेंस शुरू। सिंध अंदर सरमायादारी जा ख्वाहिशमंद अरबन समेत गॾु दुनिया जे कुंड कुर्स मां पाकिस्तानी तोड़े ॿिनि मुल्कनि जा सड़ककारी ऐं कारोबारी शख्सियतूं ऐं वॾो वसीम आदिल शाह तकरीब में शरीक। PP7 लावल भुट्टो सरदारी तो कॉन्फ्रेंस के खिताब कंदो। सिंध में कारोबार जा अनेक मौक़ा आहिनि, सड़ककारी लाइ दरवाज़ा खोलिया विया आहिनि। सिंध अंदर मुख़्तलिफ़ शोबनि में कारोबार की हथी ॾिनी वञे। ख़ालिद महमूद शेख। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत एक वफाकी काबीना जो इजलास जारी। इजलास में 15 मुकाबती एजेंडा ते गौर विचार। सप्लीमेंट्री फिनांस बिल ज़रिए टैक्सन की तजवीज़ की मंजूरी जो इम्कान। 350 अरब रुपयनि खां वधीक टैक्सन की सिफारिश कई पई। अफगान शहरियुनि खे ॿिनि मुल्कनि ॾांहुं वञण लाइ पाकिस्तानी सरज़मीन इस्तेमाल करण जो मामलो बि शामिल। पुरानी करंसी जे नोटनि में तब्दीली की तारीख़ में वाध जो भी इम्कान। PPM ने शाज़िया मरीज़ चयो आहे त मुल्क में महांगाई जे सुनामी बावजूद नाइल हुकूमत नई मिनी बजट आणण जी तैयारी करे रही आहे। इमरान न्यासी ईमानदारी जो ढोंग करे माण्हुनि खे बेवकूफ़ बणायो। इमरान न्यासी सरकारी दौरे दौरान मिलंदड़ घड़ी बि खपाए छॾी। अॼु मुल्क माली बहरान जो शिकार ऐं क़ौमी खज़ाने ते IMF जो राज आहे। नालाइक हुकुमराननि खे छुटकारो हासिल कयो थींदो ऐं बिलावल भुट्टो सरदारी ईंदड़ वज़ीर आज़म हूंदो। आलमी मंडी में तेल जे अघनि में घटिताई खां पोइ हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जूं क़ीमतूं 11 रुपयनि ताईं घटि करण जो इम्कान। ज़रियनि मूजिब पेट्रोलियम शयुनि जे अघनि में 16 दिसंबर खां लात अची सघे थी। ईंदड़ 15 ॾींहनि में पेट्रोल 11 रुपया ऐं डीज़ल 9 रुपया फ़ी लीटर घटाइण जो इम्कान। सुप्रीम कोर्ट में सेकेंड एम्प्लॉयज़ एक्ट कलदम करार ॾियण खिलाफ़ वफ़ाक़ी हुकूमत ऐं बरतरफ़ मुलाज़िमनि जी नज़रसानी अपीलनि ते ॿुधणी। 94-1993 ताईं भर्तियूं मुस्तक़िल बुनियादनि ते छो न कयूं वियूं। सभु ग़लतियूं तॾोखी हुकूमत जूं आहिनि। जस्टिस उमरता बंदिया रिमार्क्स ॾींदे चयो त रियासत ऐं अवाम जे पैसे सां 2010 में पंहिंजी ग़लतीअ जो दाग ॾियण जी कोशिश कई वई। मुल्क में हर पासे अशफिया जो कब्ज़ो आहे। अशफिया शख़्सियतनि जी न पूरे तबक़े जो नालो आहे। रज़ा रब्बानी साहब इहो ई मामलो पार्लियामेंट में बि खणी सघूं था। मुलाज़िमनि सां हमदर्दी आहे पर कानून जा पाबंद आहियूं। सुभाणे हिन केस खे ख़त्म करे छॾींदासीं। अदालत केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। जनरल इंडस्ट्रीज के गैस बंद करण बावजूद गैस जो बहरान खत्म न थियो। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गैस प्रेशर घटि, शहरी परेशान। डिफेंस सदर गॉर्डन गुलशन इक़बाल जे इलाइक़नि में गैस जी खड़ाहट बरक़रार। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ चयो आहे त हुकूमत 3 सालनि में मुल्क खे महांगाई, गुर्बत ऐं बेरोज़गारी जे समुंड में ॿोड़े चुकी आहे। हुकूमत आवाम खां इंतकाम वठी पई। आवाम हुकूमत जे नाक़स कारकर्दगी सबबि मायूस थी चुको आहे। गैस जी बंदि सां लखें माण्हू बेरोज़गार थी वेंदा। मुल्क में गैस 4.5 रुपया किलो मिले पियो। 3 सालनि में 20,000 अरब रुपयनि जो कर्ज़ मुल्क ते चाढ़े छॾियो। छा इन खे तब्दीली चई वञे? कैटेगरी सी मुल्कनि में फाथल पाकिस्तानियुनि जे वतन वापसी लाइ सहूलियतूं ॾियण जो फ़ैसिलो। NCO जे मूजिब पाकिस्तानी शहरियुनि खे 31 दिसंबर ताईं वतन वापसी जी इजाज़त ॾिनी वई आहे। वैक्सीन सर्टिफिकेट, टेस्ट ऐं करंटीना जी शर्तुनि खे पूरो करणो पवंदो। अक्सर मुल्कनि में 15 खां 18 सालनि जे ॿारनि खे वैक्सीनेशन शुरू नाहे थी। 15 सालनि खां 18 सालनि जे ॿारनि लाइ वैक्सीनेशन जी शर्त में नरमी कई वई आहे। 15 खां 18 सालनि जे ॿारनि खे 31 जनवरी 2022 ताईं सफ़र जी इजाज़त हूंदी।
बड़ी वज़ीर शामीम कुरैशी चयो त अफ़गान सूरत हाल ते ध्यान न ॾिनो वियो त इंसानी अलमियो जनम वठंदो। OIC जो इजलास 17 दिसंबर ते थींदो। OIC हमेशा अफगानिस्तान जे अवाम जी हिमायत कई आहे। हिन वक़्त अफ़गान अवाम खे मदद जी ज़रूरत आहे। मुल्क में थियल तबाही जो ज़िम्मेवार नून लीग जा पॉस्पर आहिनि। मुल्की खज़ाने ऐं अवाम ते पिलबात जी ज़िम्मेवार नाअहल लीग आहे। वफ़ाक़ी सलाहकार शहबाज़ गिल जो शाहिद गगन अब्बासी जे बयान ते रद्द अमल। वगड़ में धरती टीवी जे न्यूज़ संचार सीनियर साथी इमरान ऐं प्रातुनो जे रोड हादसे में फौत थियल नौजवान भाउ अदनातुनो जी जनाज़ा निमाज़ कोट खरड़ी हाशिम में अदा कई वई। मड़ मुकामी कब्रिस्तान में मिट्टी माउ हवाले। आख़िरी रस्मन में सियासी समाजी ऐं मज़हबी शख़्सियतनि सहाफ़िन ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शरीक थिया। फौती नौजवान जे वारसनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी। इसराइली वज़ीर आज़म जो अबूज़ैबी जे वली अहद शेख मोहम्मद बिन ज़ायद सां मुलाक़ात। विच ओभर जी सूरत हाल ते गौर वीचार। बतरफ़े सहकार वधाइण ते इत्तफ़ाक़। कराची जे खिलजी ॻोठ में रेंजर्स ऐं पुलिस जो मंशियात विकिरो कंदड़नि ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ गॾियल कॉम्बिंग ऑपरेशन। रेंजर्स तर्जुमान मूजिब ऑपरेशन दौरान 3 जवाबदार गिरफ़्तार। हथियार, एम्यूनिशन ऐं मंशियात हथ कई वई। रोही भरिसां पुलिस जे मुबैना मुक़ाबले में हिकु वारी माज़ वियो। हथियार हथ करण जी दावा। माजी वज़ीर रमज़ान उर्फ़ सुबह जो सुञाणप। SSP सकर इरफान समूह मौजूद डांगो थाणे जी हद क़ौमी शाहरा ते कटपत पुलिस सां ॾोहारियुनि ऐं पुलिस में मुक़ाबिलो थियो। माजी व ॾोहारी कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चोरियुनि ऐं कुझ वाक़िअनि समेत केतिरी संगीन केसनि में सकर पुलिस खे घुरबंद हो। जरबाद में मीडिया भांज जे अपराध कोर्ट ऐं ब्लैक ते विकिरे ख़िलाफ़ आबादकारनि ऐं शहरियुनि जो एहतजाज। आबादकार अख़बारनि जो चवणु आहे त सरकारी अघु 1768 रुपया हुजण बावजूद दुकानदार साॻी पोरी 2300 रुपयनि में विकिरो करे रहिया आहिनि, जेका आबादकारनि सां ज़्यादती आहे। ब्लैक ते यूरिया भाण विकिरो कंदड़ डीलरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। शहदादकोट में मुस्तोई पाड़े जे रवासिन जो पुलिस जे मुबैना नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। औरतुनि खीर प्याग ॿारनि खे हंस में खणी एहतजाज कयो। सनद चवणु आहे त बी सेक्शन पुलिस राति देर सां घर ते चढ़ाई करे 3 मर्दनि खे बेगुनाह गिरफ़्तार करे वई आहे। खेनि आज़ाद कयो वञे। पुलिस मूजिब 3 ॾींहं अॻु दरिया खान मुस्तोई वेझो साबिर मुस्तोई अगवा थी पियो। मौक़े जे वासियुनि शक में माण्हुनि खे गिरफ़्तार करायो आहे। ऐं पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज़ मैच में बी T20 मैच अॼु कराची नेशनल स्टेडियम में खेॾी वेंदी। पाकिस्तान पहिरीं मैच में वेस्ट इंडीज़ खे शिकस्त ॾेई छॾी हुई।